अस्सलाम वालेकुम याली मदद साईं। जीअं तव्हां ॾिसी रहिया हो खंडियार जो अन जो गोदाम है बाईपास जे आम्हूं साम्हूं अन जो गोदाम तकरीबन साईं 1900 मुंहिंजे ख़्याल में 80 खां शुरू आहे जेको हले पियो थो। तव्हां पाण खे ॾिठो हूंदो खंडियार जो अन जो गोदाम। भरिसां हिन जी मामा होटल बि आहे ऐं बाईपास बि आहे। मामा होटल ॿ आहिनि साईं ऐं सैर सिंह जी ॿिन्ही रोड खां ई आहे। पर हिते ॾिसो सफ़ाई न आहे, सफ़ाई न आहे। अन जा गोदामनि ते सफ़ाई ॾिसो आहे ई न सफ़ा। मेन शइ आहे साईं सफ़ाई ईमान आहे। पर साईं असांजे खंडियार टाउन कमेटी जो माना सफ़ाई ते माना अमल ई न आहे। तॾहिं हेॾो किन थी वियो खंडियार में साईं। हेॾो किन हुजणु न खपे खंडियार शहर जहिड़े में। पर करप्ट ऑफिसर जेके आहिनि छा था करे सघूं हुननि खे असां। करप्ट ऑफिसरनि लाइ आवाज़ खणंदा वरी असांजी सिंध पुलिस छा कयूं हिननि खे। बसि हिकु अचे हुकुमरान को सुठो वज़ीर आला को सुठो अचे कमु सुठो थिए। बाक़ी हिननि जा कम ई आहिनि वलू ऐं वलू वारा। हूअं बि साईं ग़रीब जो वेलियो न आहे, मतिलबु अमीर जो वेलियो आहे। ग़रीब पाणी वारी सीलो नहीं। मेन शइ आहे इतिहाद जंहिंजो थींदो, जंहिंजो हूंदो, जेके ॿधीअ में हूंदा उहे कामयाबु हूंदा। बाक़ी ॿधीअ खां बग़ैर त केरु कामयाबु आहे ई कान न।